मलीजे इलाइक़े घुघर में रात जो 7:30 वॻे मोटरसाइकिल सवार 3 हथियारबंदनि फ़ौरन घुघर बाज़ार खे कड़ो चाढ़े 1 कलाक ताईं फुर कंदे एम.ए. ट्रेडर्स महकमुद्दीन खावर जे होलसेल दुकान तां लखें रुपया फुर करे फ़रार थी विया। क़ौमी अवामी तहरीक अॻवान फयाज़ उतीरो जे किराने जी दुकान तां लखें रुपया रोकड़ 125 मोटरसाइकिल ऐं 3 मोबाइल फ़ोन ऐं ग़ुलाम मोहम्मद ॻोठ में फयाज़ उतीरो जे भाइटे आरिफ अली उतीरे जी दुकान तां फुर कई। इन दौरान ललकारण ते हथियारबंदनि गोली हणी नौजवान आरिफ उतीरी खूब मरणी करे छॾियो। नौजवान खे गणती जोगी हालत में अस्पताल नियो वियो, जिते हिन ज़ख़्मनि जा सुर न सहंदे दम धणी हवाले कयो। फ़ौरन घुघर में 1 कलाक अंदरि फुर जी 4 वारदातुनि में 1 नौजवान जे मारिजण ख़िलाफ़ शहरी फ़ौतीअ जे चाचे क़ौमी अवामी तहरीक अॻवान फयाज़ उतीरो जी अॻवानी में एहतजाज कंदा निकिरी आया ऐं घुघर जे मुख्य चौक ते क़ौमी शाहरा ते धरणो हणी वेही रहिया। एहतजाज में वाटसन ऐं ॻोठाणनि समेत क़ौमी अवामी तहरीक अॻवाननि मनान शेख ऐं इशफाक चन्नड़ काशिफ ख़ासकेली फरहान लाड़क सिंघार बुलेती अवामी तहरीक अॻवान शानी सूमरो जमियतुल उलमा जे हाजी इस्माइल मक्सी ऐं ॿियनि शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।